अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वइज़ इब्तला इब्राहीम रब्बुहु बिकलिमातिन फ़अतमहुन क़ाल इन्नी जाइलुका लिन्नासि इमामा क़ाल वमिन ज़ुर्रिय्यती क़ाल ला यनालु अहदिज़ ज़ालिमीन रब्बि इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह व अला आलिहि व सहाबिहि अजमईन अम्मा बाद अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त अना दावत अबी इब्राहीम व बुशरा ईसा, मां दुआ आहियां पंहिंजे पीउ इब्राहीम जी ऐं ख़ुशख़बरी आहियां जेका ख़ुशख़बरी ॾिनी ईसा अलैहिस्सलाम मुंहिंजे लाइ। त इब्राहीम अलैहिस्सलाम जेका कन्वर्सेशन जेके इब्राहीम अलैहिस्सलाम ऐं अल्लाह सुब्हानहु व तआला जे विच में गुफ़्तगू आहे उहा सूरह बक़रा में अल्लाह ताला असांखे ॿुधाई आहे। यह आयत नंबर हुई 124 आयत नंबर हुई त अल्लाह सुब्हानहु व तआला ऐं इब्राहीम अलैहिस्सलाम जे विच में जेका गुफ़्तगू आहे उहा इन में ज़िक्र थियल आहे। त इन में छा आहे, वइज़ इब्तला इब्राहीम रब्बुहु बिकलिमातिन फ़अतमहुन, ऐं जॾहिं अल्लाह सुब्हानहु व तआला इब्राहीम अलैहिस्सलाम खे कंप्लीट सॼो उन्हनि जी आज़माइश वरितऊं त उहे जेके हुया उन्हनि सभिनि टेस्ट में सभिनि आज़माइश में कंप्लीटली पूरा आज़माइश में पूरा उतरजा, मतिलबु सभु टेस्ट इब्राहीम अलैहिस्सलाम पास कया। इब्राहीम अलैहिस्सलाम जा अल्लाह सुब्हानहु व तआला कहिड़ियूं कहिड़ियूं आज़माइशूं वरितियूं त नंढे हूंदे ई पंहिंजे जेको आहे कम्यूनिटी में उन्हनि खे चयूं त तव्हां शिरक था कयो, उन्हनि जी कम्यूनिटी उन्हनि खे कढी छॾियो, उन्हनि खे जेको आहे बाहि में विधऊं ऐं उन्हनि जेको आहे पंहिंजी फैमिली अहिड़ी जॻह ते छॾी जिते न पाणी हुयो, न खाधे पीते जो सामान हुयो, न को माण्हू हुयो। अॼुकल्ह जे दौर में अगरि कंहिंखे चइजे अहिड़ी जॻह ते फैमिली छॾ त मक़सदु इहो आहे त पंहिंजी फैमिली खे मारण लाइ छॾे ॾियो। त इब्राहीम अलैहिस्सलाम पंहिंजे ज़ाल ऐं पंहिंजे ॿारनि खे उते छॾियो ऐं उते का बि शइ न हुई उन वक़्तु जॾहिं इब्राहीम अलैहिस्सलाम उते पंहिंजे ॿारनि खे छॾियो। उनखां पोइ पंहिंजे पुटु इस्माईल अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला हुकुम कनि त इस्माईल अलैहिस्सलाम खे ज़बह कर, त उन्हनि जेको आहे इस्माईल अलैहिस्सलाम जे मथां छुरी घुमाई त अल्लाह सुब्हानहु व तआला उन्हनि खे उतां हटाए छॾियो। ऐं उहे जेके आज़माइशूं हुयूं वॾी आज़माइशूं हुयूं, जीअं कंहिंखे अॼुकल्ह कंहिंजे ॿार खे थोरो बि कट लॻे थो, रत निकिरे थी त उहे तड़पी था वञनि, उन्हनि जे दिलि में सूर थो थिए ऐं उहे परेशान था थियनि, पीउ माउ थियण बि घुरिजे। त हॉस्पिटल में ईंदा आहिनि, के वरी वालदेन हूंदा आहिनि उहे तमामु वधीक कॉन्शियस हूंदा आहिनि, या कंहिंजो पहिरियों ॿारु हूंदो आहे, थोरो कट हूंदो आहे त उन्हनि खां इंतज़ारु न थींदो आहे त असांजो ॿारु जेको आहे उहो रोए थो या उनजो रत थो निकिरे। पर जॾहिं इलाही इब्राहीम अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला हुकुम कयो पंहिंजे पुट खे पाण ज़बह कर, त इब्राहीम अलैहिस्सलाम जेको आहे पंहिंजे पुट खे पाण ज़बह कयो। इहे वॾियूं वॾियूं आज़माइशूं हुयूं जेके अल्लाह ताला इब्राहीम अलैहिस्सलाम खां वरितियूं। जॾहिं इहे सभु आज़माइशूं इब्राहीम अलैहिस्सलाम कंप्लीट कयूं, सभु पूरियूं कयूं, त अल्लाह सुब्हानहु व तआला चए थो जॾहिं इब्राहीम अलैहिस्सलाम इहे आज़माइशुनि में पूरो उतरजो, क़ाल इन्नी जाइलुका लिन्नासि इमामा, अल्लाह ताला फरमाए थो त मां तोखे माण्हुनि जे मथां इमाम ठाहियो आहे। त इन्हनि सभिनि टेस्ट, जीअं को स्टूडेंट आहे, को शागिर्दु आहे, 5 सब्जेक्ट्स में 100 खणे थो त उनखे गोल्ड मेडल ॾींदा, सर्टिफिकेट ॾींदा। त इब्राहीम अलैहिस्सलाम सभु आज़माइशूं सभु टेस्ट पंहिंजा पास कया त अल्लाह सुब्हानहु व तआला फरमाए थो मां तोखे माण्हुनि जे मथां इमाम ठाहियो आहे। इमाम जो मक़सदु आहे त लीडर, उहो लीडर जेको कंहिं मक़सद जे करे तव्हांखे कंहिं डायरेक्शन में वठी वञे, कंहिं सही डायरेक्शन में कंहिं मक़सद जे करे वठी वञे, उनखे चवंदा आहिनि इमाम। त अल्लाह ताला चएसि त मां तोखे माण्हुनि जे मथां इमाम ठाहियो आहे। इहो अल्लाह सुब्हानहु व तआला उन्हनि खे इनाम ॾिनो, दर्जो ॾिनो त माण्हुनि जे मथां लिन्नास, माण्हुनि जे मथां तोखे इमाम ठाहियो आहे, लीडर ठाहियो आहे, जेको उन्हनि खे सही डायरेक्शन में सही जॻह ते कंहिं मक़सद जे लाइ वठी वञे। त उनखां पोइ जॾहिं इहा ॻाल्हि अल्लाह ताला चई, उन्हनि खे एतिरो वॾो इमाम, उन्हनि खे चयूं त तोखे इमाम ठाहियो आहे ऐं उहो बि माण्हुनि जे मथां, त इहा शइ इब्राहीम अलैहिस्सलाम ॿुधी त इब्राहीम अलैहिस्सलाम जो रिप्लाई छा हुजणु घुरिजे? तव्हां सोचो इब्राहीम अलैहिस्सलाम जो रिप्लाई छा हुजणु घुरिजे? त अल्हम्दुलिल्लाह या रब तूं मूंखे इमाम ठाहियो। पर न, इब्राहीम अलैहिस्सलाम चयो त क़ाल वमिन ज़ुर्रियती, या अल्लाह मुंहिंजी औलाद मां, मुंहिंजी जेका ज़ुर्रिया आहे, मुंहिंजी जनरेशन आहे, मुंहिंजी पीढ़ी आहे, या अल्लाह उन्हनि जो छा थींदो? उन्हनि मां बि जेको आहे कोई न कोई, उन्हनि मां बि इमाम ठाहे, उन्हनि खे बि सिधो रस्तो ॾिए, उहे बि जेके आहिनि उन्हनि खे बि इमाम ठाहे, उहे बि सही सिधे रस्ते ते हुजनि। त जॾहिं एॾियूं आज़माइशूं थी वियूं, अल्लाह ताला एॾियूं वॾियूं वॾियूं आज़माइशूं वरितियूं, अल्लाह ताला उन्हनि खे ॿुधाए बि छॾियो त मां तुंहिंजी सभु आज़माइशूं क़बूल बि कयूं, इन जे करे तोखे इमाम ठाहियो। त इब्राहीम अलैहिस्सलाम रिक्वेस्ट छा कई? या अल्लाह मुंहिंजी औलाद मां बि, मुंहिंजी ज़ुरिया मां बि। त अल्लाह सुब्हानहु व तआला
चयो या त ठीकु आहे, एॾी वॾियूं आज़माइशूं पूरियूं थियूं त अल्लाह सुब्हानहू तआला फरमाए थो काल ला यनालु अहद ज़ालिमीन, मुंहिंजो जेको फेवर आहे या मुंहिंजी जेका शइ आहे उहा उन्हनि लाइ न आहे जेके ज़ुल्म करण वारा आहिनि। उन्हनि चयो त मुंहिंजी जेका शइ आहे उहा उन्हनि लाइ न आहे, मां गारंटी नथो खणा उन्हनि जी जेके ज़ुल्म करण वारा आहिनि, उन्हनि जी गारंटी न आहे जेके ज़ालिम आहिनि, जेके ज़ुल्म कंदा, जेके शिरक कंदा, जेके कुफुर कंदा, उन्हनि जे लाइ न आहे। इन जो मक़सदु त अल्लाह सुब्हानहू तआला इनडायरेक्ट वे में इब्राहिम अलैहिस्सलाम खे ॿुधाए थो त बैड न्यूज़ हिकिड़ी इहा त तुंहिंजी औलाद मां अहिड़ा बि हूंदा जेके मुशरिक हूंदा, जेके शिरक कंदा, जेके अल्लाह जा अहकाम न मञींदा। उअं ई जीअं असां ॾिसंदा आहियूं त असांखे ख़बर आहे त मुशरिकीन मक्का इहे केरु हुया, इहे सभु पीढ़ी इब्राहिम अलैहिस्सलाम, इस्माईल अलैहिस्सलाम, इन्हनि मां इहे शयूं हलंदा आया। उन्हनि मां घणा जेके हुया केरु हुया, उहे काफ़िर, उहे मुशरिक हुया। त उन्हनि में इहा शइ अल्लाह ताला ॿुधाए थो त मुंहिंजो जेको गारंटी आहे उहा उन्हनि लाइ न आहे जेके ग़लति था कनि या जेके शिरक था कनि। उनखां पोइ हिकु आयत छॾे करे ॿी आयत में वरी इब्राहिम अलैहिस्सलाम बसि नथा थियनि, वरी अञा वधीक अल्लाह सुब्हानहू तआला सां गुफ़्तगू हुनजी जारी आहे। चवनि था वइद क़ाल इब्राहिम रब्बि इजअल हाज़ा बलदन आमिना वरज़ुक़ अहलहू मिनस समराति मन आमन मिनहुम बिल्लाहि वल यौमिल आख़िर। त इब्राहिम अलैहिस्सलाम चयो त या अल्लाह, यार मुंहिंजा रब, मुंहिंजा रब, हिन एरिया खे, हिन जॻह खे, हिन सोसाइटी खे, हिन जॻह खे हाज़ा बलदन आमिना, हिन मतिलबु मके खे अमन वारो ठाह ऐं इते जेको आहे हर क़िस्म जो रिज़्क़ जेको आहे उहो मुहैया कर, हर क़िस्म जो समर, हर क़िस्म जो फ्रूट जेको आहे उहो मुहैया कर इतां जे माण्हुनि लाइ जेको तुंहिंजे मथां ईमान आणे ऐं जेको आख़िरत ते यकीन रखे। त इब्राहिम अलैहिस्सलाम अहिड़ी दुआ घुरनि था जेका अॼुकल्ह पॉलिटिकल साइंस में पढ़ाई वेंदी आहे। जीअं मिसाल जे तौर ते को हिकिड़ो मुल्क आहे या हिकिड़ी सोसाइटी आहे, उते अगरि अमन आहे, इलाही क़िस्म जो अमन आहे, पर उते जॉब्स न आहे, उते पैसो न आहे, उते रिज़्क़ न आहे, त माण्हू उतां माइग्रेट थियण जी कोशिशि कंदो अहिड़ी जॻह ते जिते अमन बि हुजे ऐं जिते जॉब्स बि हुजनि। या मिसाल जे तौर ते जिते इलाही जॉब्स आहिनि, जॉब्स त इलाही आहे, पैसो त इलाही आहे, पर अमन कोन्हे, तव्हांजी सेफ्टी कोन्हे, तव्हांखे ख़बर न आहे त तव्हांजे घर में को चोर अचे थो, धाड़ुएल अचे थो, या तव्हांजी ॿाहिरां कोई शइ खणी वञे थो, या तव्हां सां चीटिंग थी थिए, या ॿाहिरि करप्शन आहे, अमन कोन्हे, तव्हां सां ज़ुल्म थो थिए, त तव्हां ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन जॻह तव्हां मूव थियण जी, माइग्रेट थियण जी, हिजरत करण जी कोशिशि कंदो अहिड़ी जॻह ते वञूं जिते अमन बि हुजे, जिते असां जेको कमायूं उहो आराम सां खाई बि सघूं ऐं रिज़्क़ बि हुजे, पैसो बि हुजे। त इब्राहिम अलैहिस्सलाम जेके आहिनि उन वक़्तु उहा दुआ घुरी रहिया हुया त हिन जॻह खे अमन वारो ठाह ऐं हितां जे माण्हुनि लाइ हर क़िस्म जो जेको समर आहे, फ्रूट आहे, उहो प्रोवाइड कर। ज़ाहिरी ॻाल्हि आहे जॾहिं फ्रूट ईंदो आहे त उहो उन वक़्तु मके में न ग्रीनरी हुई, न पोख थींदी, कुझु बि न हूंदो, न का तिजारत हूंदी। फ्रूट काॾां अची विया, ॿाहिरां अची विया। जॾहिं फ्रूट ॿाहिरां अची विया त इंटरनेशनल तिजारत ऐं इहे सभु शयूं इब्राहिम अलैहिस्सलाम हिकिड़े ई लफ़्ज़ में त या अल्लाह इन जॻह ते उहे शयूं प्रोवाइड कर ऐं हिते अमन ॾे ऐं हिते जेके तोते जेके ईमान आणनि ऐं आख़िरत ते यकीन रखनि। त अल्लाह सुब्हानहू तआला छा थो फरमाए पोइ, क़ाल वमन कफ़र फउम्मतिउहु क़लीलन सुम्मा अदतरहु इला अज़ाबिन नार वबिअसल मसीर। अल्लाह सुब्हानहू तआला फरमाए थो त मां उन्हनि खे बि थोरो ॾींदुमि जेके कुफ़ुर था कनि, जेके मूं ते यकीन नथा रखनि, जेके आख़िरत ते यकीन नथा रखनि। इब्राहिम अलैहिस्सलाम चए थो या अल्लाह उन्हनि खे अमन ऐं समर प्रोवाइड कर, फ्रूट प्रोवाइड कर, जेके तो ते ईमान आणनि ऐं आख़िरत ते, मुंहिंजी औलाद मां तो ते जेके ईमान था आणनि ऐं आख़िरत ते यकीन था रखनि, उन्हनि खे अमन, हिते अमन ॾे ऐं हिते जेको आहे उन्हनि खे प्रोवाइड कर। अल्लाह सुब्हानहू तआला चएसि थो न, मां उन्हनि खे त ॾींदुमि, पर जेके कुफ़ुर था कनि, जेके शिरक था कनि, जेके ग़लति था कनि, जेके ज़ालिमीन आहिनि, उन्हनि खे बि मां थोरो ॾींदुसि, पर उन्हनि खां पोइ उन्हनि खे जेको मज़ो हूंदो, जेको मज़ो चखाईंदुसि, उहो जहन्नुम जो मज़ो हूंदो। उन्हनि खे बाद में जहन्नुम में विधो वेंदो ऐं उन्हनि खे छिके करे जहन्नुम में विधो वेंदो, वबिअसल मसीर। त पहिरीं दुआ इब्राहिम अलैहिस्सलाम घुरी, अल्लाह ताला चयुसि त अल्लाह सुब्हानहू तआला फरमाइसि त न, तुंहिंजी सॼी औलाद मां न। वरी दुआ घुरई त अल्लाह सुब्हानहू तआला फरमाइसि त मां उन्हनि खे बि ॾींदुसि जेके शिरक कंदा आहिनि, मां सिर्फ़ु उन्हनि खे न ॾींदुमि जेको ईमान वारा आहिनि ऐं जेके आख़िरत ते यकीन था रखनि, पर उन्हनि खे बि ॾींदुसि जेके कुफ़ुर था कनि, थोरो उन्हनि खे बि ॾींदुसि। त उनखां पोइ वइज़ यरफ़उ इब्राहीमुल क़वाइद मिनल बैत व इस्माईल रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम।
जॾहिं इब्राहिम अलैहिस्सलाम ऐं इस्माईल अलैहिस्सलाम अल्लाह जे बेत अल्लाह जो घर जेको आहे उन जूं दीवारूं खणी रहिया हुया, यरफ़ाओ मतिलबु दीवारूं मथे खणी रहिया हुया, केरु इब्राहिम अलैहिस्सलाम ऐं इस्माईल अलैहिस्सलाम, त दुआ घुरियो। कहिड़ी दुआ घुरी रहिया हुया? रब्बना तक़ब्बल मिन्ना। त दुआ जो क़बूल थियण जो बेस्ट टाइम कहिड़ो हूंदो आहे? जॾहिं तव्हां अल्लाह सुब्हानहु व तआला जा अहकाम था मञो त अल्लाह ताला तव्हां सां ख़ुशि थींदो आहे, ऐं उन खां पोइ उहो बेस्ट टाइम हूंदो आहे छाजो? दुआ जे क़बूल थियण जो। जीअं मिसाल जे तौर ते तव्हां निमाज़ था पढ़ो, निमाज़ खां पोइ बेस्ट टाइम आहे दुआ घुरण जो, या तहजुद जो, इहो बेस्ट टाइम आहे, तव्हां पंहिंजी निंड फिटाए उथो था, तव्हां तहजुद था पढ़ो, बेस्ट टाइम आहे। तव्हां उम्र ते था वञो, हज ते था वञो, इहो बेस्ट टाइम आहे दुआ जी क़बूल थियण। दुआ घुरो त उन वक़्तु अल्लाह सुब्हानहु व तआला तव्हांजी दुआ क़बूल कंदो। त इहो अल्लाह जे अहकाम तव्हां मञो था त उहो बेस्ट टाइम हूंदो आहे छाजो? दुआ घुरण जो। त इब्राहिम अलैहिस्सलाम जॾहिं अल्लाह सुब्हानहु व तआला जे हुकुम सां अल्लाह जो घर पिया ठाहिनि, उन्हनि सां गॾु इस्माईल अलैहिस्सलाम हुया। अच्छा, पहिरियां जॾहिं इब्राहिम अलैहिस्सलाम चई रहिया हुया रब्बी, रब्बी मतिलबु मुंहिंजा रब, रबना मतिलबु असांजा रब। त हिते हाणे इस्माईल अलैहिस्सलाम उन्हनि सां गॾु आहे, त उहे चवनि था रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंत समीउल अलीम, तूं बेशक तूं ॿुधण वारो आहे ऐं तूं ई इल्मु वारो आहे, सॼी जेका इल्मु आहे उहो तो वटि आहे, ऐं तूं ई ॿुधण वारो आहे, असांजी दुआ क़बूल फरमा। त उनखां पोइ दुआ था घुरनि, रब्बना वजअलना मुस्लिमैन लक व मिन ज़ुर्रियतिना उम्मतन मुस्लिमतन लक व अरिना मनासिकना व तुब अलैना इन्नका अंत तव्वाबुर रहीम। त चवनि था असांजा रब असांखे मतिलबु असां ॿिन्हिनि खे, इस्माईल अलैहिस्सलाम ऐं इब्राहिम अलैहिस्सलाम ऐं इस्माईल अलैहिस्सलाम, असां ॿिन्हिनि खे पंहिंजो कंप्लीट पंहिंजी पूरी इताअत करण वारो कर, ऐं असांजी औलाद मां बि हिकिड़ो ग्रुप हुजे जेको मुस्लिम हुजे, जेको तुंहिंजी इताअत करण वारो हुजे, हिकिड़ो ग्रुप हुजे, असांजी औलाद मां बि हिकिड़ो अहिड़ो ग्रुप हुजे, ज़ुर्रियतिना, पहिरियां हुयो ज़ुर्रियती, मतिलबु इब्राहिम अलैहिस्सलाम चवनि पिया मुंहिंजी ज़ुरिया, मुंहिंजी जनरेशन, मुंहिंजी पीढ़ी। हाणे इस्माईल अलैहिस्सलाम उन्हनि सां गॾु आहिनि, त चवनि था वमिन ज़ुर्रियतिना, मतिलबु तीना ज़ुरियतिना मतिलबु असांजी ज़ुरिया, असांजी पीढ़ी, असांजी औलाद मां जेको अहिड़ो ग्रुप हुजे जेको तुंहिंजी इताअत करण वारो हुजे, मुस्लिम हुजे, तुंहिंजा अहकाम मञे, तुंहिंजी इताअत करण वारो हुजे। त जॾहिं बि असां पंहिंजी औलाद जे लाइ दुआ घुरूं, हिते अल्लाह सुब्हानहु व तआला असांखे इहे शयूं ॿुधाए थो त असांखे सम्झणु घुरिजे त असां पंहिंजी पीढ़ी लाइ, ज़ुरिया लाइ, पंहिंजी औलाद लाइ कहिड़ियूं शयूं सोचणु घुरिजे। जीअं मिसाल जे तौर ते हिकिड़ी फैमिली आहे की लाड़काणे में रहे थी, शिकारपुर नंढे ॻोठ में किथे शहर में रहे थी, उतां मूव था थियनि उहे कराची में। उहे जॾहिं कराची में अचनि था त उन्हनि जा ॿार स्कूल था वञनि, उते उर्दू था ॻाल्हाइनि, उते पर घर में सिंधी था ॻाल्हाइनि, पर स्कूल में उर्दू, ॿार दोस्तनि में उर्दू था ॻाल्हाइनि, पर उन्हनि खे सिंधी अचे थी। पर जॾहिं उन्हनि जा पीउ मां हिन दुनिया मां हलिया विया, त उहे जेके ॿार आहिनि, जॾहिं उन्हनि जा ॿार थींदा, उहे पंहिंजे ॿारनि सां उन्हनि खे उर्दू आसान लॻंदी, उहे उर्दू ॻाल्हाईंदा। वरी जॾहिं उन्हनि जा ॿार थींदा त ईअं आस्ते हली हली छा थींदो, उन्हनि जे फैमिली मां, उन्हनि जी जनरेशन मां, उन्हनि जी ज़ुरिया मां सिंधी ज़बान ख़तमु थी वेंदी। ईअं इलाही फैमिलीज़ आहिनि, जीअं कोई पंजाबी फैमिली आहे उहा सिंध में अचे थी, त उन्हनि जी जनरेशन मां उहा जेका ज़बान आहे, पंजाबी ज़बान आहे, उहा हली थी वञे। इहो हिकिड़ो मां मिसाल थो ॾियां, इहा का अहिड़ी वॾी ॻाल्हि न आहे। ईअं थींदो आहे, जीअं मिसाल ते इलाही फैमिलीज़ जेके आहिनि उहे अमेरिका थी वञनि, लंडन थी वञनि, काॾे बि वञनि थियूं, पोइ उतां जी लैंग्वेज उहे ॻाल्हाइनि था, त पोइ उन्हनि खे पंहिंजी ज़बान विसरी थी वञे। त उन ज़बान खे या उन शइ खे चेंज करण जो ज़रियो केरु थियो, जेको उन्हनि खे उते वठी वियो ऐं उन्हनि खे उहा टीचिंग न ॾिनई, उहो तालीम न ॾिनई जेका उनखे उहा तालीम हुई। ईअं ई इब्राहिम अलैहिस्सलाम खे ख़बर आहे त अगरि मुंहिंजी औलाद जेका आहे उहा मुस्लमान न हूंदी, उन्हनि खे इहा शइ हुई त मुंहिंजी औलाद जेका आहे उहा अल्लाह जी इताअत, उनखे परेशानी हुई त मुंहिंजी औलाद जेका आहे उहा ज़ालिमनि मां न हुजे, कुफ़ुर करण वारनि मां न हुजे। उहा शइ छा, मुंहिंजी औलाद जेका हुजे उहा अल्लाह सुब्हानहु व तआला जी इताअत करण वारी हुजे, मुंहिंजी ज़ुरिया जेका आहे अल्लाह सुब्हानहु व तआला जी इताअत करण वारी हुजे। जीअं असांखे बि इन शइ ते सोचणु घुरिजे त असांजे वञण खां पोइ असां त पंहिंजे ॿारनि खे ॿुधायूं था त असां मुस्लमान आहियूं, असांखे निमाज़ पढ़णी आहे, असांखे रोज़ा रखणा आहिनि। हिकिड़ो हूंदी आहे मुस्लिम प्रैक्टिस, हिकिड़ो तव्हां प्रैक्टिस था कयो, तव्हां निमाज़ पढ़ो था, क़ुर पढ़ो था, ज़का, इहा हिकिड़ी प्रैक्टिस आहे। ॿी शइ आहे अक़ीदो, ईमान। उहा शइ जेका आहे उहा कीअं ईंदी? उहा तॾहिं ईंदी जॾहिं तव्हां क़ुर पढ़ंदव, हदीस पढ़ंदव, जॾहिं तव्हां दीन खे सम्झण जी कोशिशि कंदव, ऐं पंहिंजे ॿारनि खे उहे जेके उन्हनि जे ज़हन में उहे ख़्यालात, उहे क्वेश्चन आहिनि
जेका उन्हनि जी अॼुकल्ह त ॿारनि जी जेका तरबियत मुंहिंजे लाइ बि आहे, तव्हांजे लाइ बि आहे, सभिनि जे लाइ आहे। अलाह सुब्हानहू ताला सभिनि जे ॿारनि खे जेको आहे हिदायत अता फ़रमाए, उनखे सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। पर अॼुकल्ह मोस्टली तव्हां ॾिसंदव त पीउ माउ वटि एतिरो टाइम कोन्हे, पीउ ऑफिस मां अचे थो ख़बरूं थो ॾिसे, ॼण उनखे ख़बरूं ॾिसी ॾिसी मिनिस्टर थी वेंदो, ऐं माउ वटि बि जेको सिर्फ़ु मोस्टली ईअं हूंदो आहे मोबाइल ऐं इन्हनि शयुनि जो टाइम जेको आहे उते घणो थो वञे। त ॿारनि खे जेका तरबियत ॾिनी वञे थी, तरबियत केरु थो ॾिए? मोस्टली तव्हां ॾिसंदव ॿारनि जो घणे खां घणो टाइम स्क्रीन जे अॻियां थो गुज़रे, या मोबाइल जे अॻियां, या टीवी जे अॻियां, या वरी कंप्यूटर जे अॻियां, उहो रुॻो कार्टून। त ॿारनि खे इनडायरेक्ट वे में तरबियत जेका मिले थी, उहा तरबियत ॾिए थो स्क्रीन, मोबाइल फ़ोन। अहिड़े क़िस्म जी तरबियत मिले थी जेका कॾहिं असां सोचे बि नथा सघूं। त ॿारनि सां, पंहिंजे ॿारनि सां ॻाल्हायो, उन्हनि खे दीन पढ़ायो, उन्हनि खे सेखारियो, उन्हनि खे ॿुधायो त छा आहे दीन ते हलण जी प्रैक्टिस करायो, त जीअं तव्हांजी जेका ज़ुरिया आहे, तव्हांजी जनरेशन आहे, उन में इहे शयूं क़ाइमु रहनि। ईअं न त असां ज़रियो थियूं त असांजी ज़ुरिया मां, असांजी पीढ़ी मां इहे शयूं हली वञनि। बाक़ी जीअं ॿारनि जे मुस्तक़बिल जी तालीम आहे, शादी आहे, ॿारनि जी जॉब आहे, इहा त परेशानी हर पीउ माउ खे हूंदी आहे, इहा हिकिड़ी नॉर्मल शइ आहे। पर अलाह ताला हिते असांखे ॿुधाए थो त असांखे कहिड़ी परेशानी हुजे पंहिंजे ॿारनि लाइ। अलाह सुब्हानहू ताला सभिनि जे ॿारनि खे हिदायत अता फ़रमाए, असांखे सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। त इब्राहिम अलैहिस्सलाम चवनि था ज़ुर्रियतिना उम्मतन मुस्लिमतन लक व अरिना मनासिकना व तुब अलैना। ऐं उहो जेको ग्रुप हुजे, उन्हनि खे या रब पंहिंजा जेके अहकाम आहिनि उहे बि ॿुधाए त असां काबतुल्लाह त ठाहियो, पर हिते कीअं तवाफ़ कयूं, हिते कीअं तुंहिंजा अरकान पूरा कयूं, ऐं कीअं शयूं, इहे शइ बि या रब उन्हनि खे ॿुधाए, न त उहे भटकजी वेंदा, उन्हनि खे का शइ ख़बर न हूंदी। जीअं मिसाल जे तौर ते तव्हांखे ख़बर आहे त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण खां अॻु में, क़ुर नाज़िल थियण खां अॻु में, फतह मका खां अॻु में काबतुल्लाह में बुत पिया हूंदा इलाही तादाद में। छा हूंदा? बुत पिया हूंदा। उहे बि हर कंहिंजो, हर शइ जो बुत अलॻि अलॻि हूंदो, हर क़ौम जो अलॻि अलॻि बुत हूंदो। त जॾहिं इब्राहिम अलैहिस्सलाम ऐं इस्माइल अलैहिस्सलाम काबतुल्लाह ठाहिनि पिया, त उन वक़्तु अहिड़े क़िस्म जी का बि प्रैक्टिस न हुई। उन्हनि जेको बि काबतुल्लाह ठाहियो, उन छाजे लाइ ठाहियो? अलाह जी जेका अहकाम हुया उन्हनि उहो पूरा पिया कनि, ऐं काबतुल्लाह में को कहिड़े बि क़िस्म जो शिरक न हुयो। पर उन्हनि क़ौमुनि खे उन वक़्तु को किताब न हुयो। त हिकिड़ी जनरेशन में जेको मां तव्हांखे मिसाल ॾिनो, त तव्हां जॾहिं शिफ्ट थींदव त तव्हांजी जेका पीढ़ी आहे उन मां तव्हांजी ज़बान कीअं वेंदी, तव्हांजी सिंधी ज़बान या उर्दू स्पीकिंग या पंजाबी, उहा ज़बान कीअं वेंदी आहे, कीअं उहा थींदी आहे। ईअं ई जॾहिं इब्राहिम अलैहिस्सलाम, इस्माइल अलैहिस्सलाम हिन दुनिया मां विया, त आस्ते आस्ते उन्हनि जी प्रैक्टिस जेका आहे उतां जे माण्हुनि जी, उहा चेंज थींदी वई। त उते कंहिं चयो त हिते बुत रखो, इवन एतिरे ताईं त बग़ैर कपिड़नि जे तवाफ़ थींदो। त इहे शयूं छो ईअं थियूं? छो जो उन्हनि वटि को किताब न हुयो। किताब न हुयो उन्हनि वटि, त उहे जेके प्रैक्टिस करे रहिया हुया अहिड़े क़िस्म जी, जेका उन्हनि खे जीअं कोई चए पियो उहा प्रैक्टिस करे रहिया हुया। पर अलाह सुब्हानहू ताला जे मथां, असांजे मथां वॾो हिकिड़ो रहम आहे। अलाह सुब्हानहू ताला जे मथां असांजे मथां हिकिड़ो वॾो रहम आहे त अलाह सुब्हानहू ताला असांखे क़ुर ॾिनो ऐं हदीस ॾिनई, त जीअं असां अहिड़े क़िस्म जूं प्रैक्टिसिस न कयूं। पर अगरि असां क़ुर छॾियो, अगरि असां क़ुर खे पढ़णु छॾियो, सम्झणु छॾियो, त असांखे जेको जीअं चवंदो असां उअं ई कंदासीं। त इहे प्रैक्टिसिस ईअं ई थींदियूं आहिनि जॾहिं असां अलाह जो अहकाम छॾींदा आहियूं, अलाह जो किताबु छॾींदा आहियूं, ऐं क़ुर पढ़णु छॾियो, पोइ जेको असांखे जीअं चवंदो असां चवंदासीं त इहो सही आहे, ऐं पोइ उन फैमिली, उहा जनरेशन, उहा शइ उन तरफ़ हली वेंदी। तीअं ई तव्हां ॾिसंदा त फ़िरका वारियत ईअं ई थी वधे, छो जो माण्हुनि जेको आहे क़ुर ऐं हदीस जेको उहो छॾे ॾिनो आहे। माण्हुनि खे जीअं जेको चए थो उहो उन शइ ते हले थो। अलाह सुब्हानहू ताला असांखे इन्हनि शयुनि खां बचाए, ऐं असांखे क़ुर खे पढ़ण जी, हदीस खे पढ़ण जी, सम्झण जी, ऐं उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, त जीअं असां इन्हनि शयुनि खां बची सघूं। त उन खां पोइ चवनि था इन्नक अंत तव्वाबुर रहीम, बेशक तूं ई जेको आहे उहो माफ़ी तौबा क़बूल करण वारो आहे, तूं ई माफ़ी क़बूल करण वारो आहे, तूं ई गफ़ूर रहीम आहे, तूं ई रहीम आहे। हाणे इब्राहिम अलैहिस्सलाम इहो सभु कुझु करे रहिया हुया अलाह जे अहकाम सां। एॾिन सभिनि आज़माइशुनि खां पोइ अलाह ताला जी तरफ़ां गारंटी मिली वई त तूं इमाम आहे। उन खां पोइ इहो सभु कुझु करे रहिया हुया, अलाह जे हुकुम सां अलाह जो घरु ठाहे रहिया हुया। पोइ बि अलाह सुब्हानहू ताला खां छा था कनि? माफ़ी था वठनि, तौबा था कनि। तौबा असां कॾहिं कंदा आहियूं? जॾहिं को गुनाह कंदा आहियूं। पर न, असांखे जीअं मिसाल जे तौर ते तव्हां निमाज़ पढ़ो था, निमाज़ में तव्हां कॾहिं कॾहिं वुज़ू में का ख़राबी थी वई, वुज़ू कंप्लीट न थी सघियो, या निमाज़ पढ़ो था, अलाह अकबर कई, फ़र्ज़ में तव्हांजो ध्यानु हेॾे होॾे हली वियो, तव्हां चओ हाणे मां छा खाईंदुमि, हाणे उन खां पोइ मां छा कंदुसि, सुभाणे छा कंदुसि, तव्हांजे बिज़नेस जी ॻाल्हि अची वई, जॉब जी ॻाल्हि अची वई, ज़हन में तव्हांजे लाइ ख़्यालात उहे था हलनि।
त इहे शयूं जेके आहिनि इन्हनि खे कवर अप करण लाइ असांखे इस्तग़फ़ार जी तमामु घणी ज़रूरत तौबा करण जी ज़रूरत हूंदी आहे। त या अल्लाह असांखे इहे शयूं कयूं त अता पर क़बूल करण वारो तूं आहे ऐं असांखे जेके बि कोताहियूं थियनि थियूं इन्हनि शयुनि में या अल्लाह असांखे माफ़ु कर। त इब्राहिम अलैहिस्सलाम खे इहा शइ ख़बर हुई त इहे शयूं मां कया त अथो पर जेके कोताहियूं आहिनि उन में जेके बि शयूं यार तूं ई तौबा क़बूल करण वारो आहे, तूं ई असांखे माफ़ु करण वारो आहे। उन खां पोइ वारी आयत रब्बना वबअस फीहिम रसूलन मिनहुम यतलू अलैहिम आयातिक व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत व युज़क्कीहिम इन्नका अंतल अज़ीज़ुल हकीम। उन खां पोइ जेका दुआ घुरियो उहा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ दुआ घुरियो त असांखे रब्बना वबअस फीहिम रसूलन मिनहुम, या अल्लाह इन्हनि माण्हुनि मां इन्हनि खे रसूल पंहिंजो पैगम्बर ॾे जेको उन्हनि खे तुंहिंजूं आयात जेके आहिनि उहो पढ़ी करे ॿुधाए ऐं तुंहिंजे किताब जो इल्मु सेखारे। तूं जेको किताब इन्हनि खे ॾे उन्हनि जो इल्मु सेखारे ऐं इन्हनि खे हिकमत सेखारे, इन्हनि खे विज़डम, इन्हनि खे हिकमत सेखारे त जीअं उहे पाक थी सघनि वयूं ज़कीहिम ऐं उन्हनि खे पाक करे। त इन्नका अंतल अज़ीज़ुल हकीम, तूं ई कवी आहे, तूं ई ग़ालिब आहे ऐं तूं ई हकीम आहे, तूं ई विज़डम वारो आहे, तूं ई हिकमत वारो आहे। त इहा जेका दुआ हुई इहा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ, जीअं मां तव्हांखे चयो त अगरि असां वटि क़ुर नाहे, अगरि असां क़ुर छॾे था ॾियूं त असां अहिड़े क़िस्म जी प्रैक्टिस कंदासीं जेके असांजे दीन में न के कॾहिं ॿुधियूं हूंदियूं न के कॾहिं ॾिठियूं हूंदियूं। त जॾहिं असां क़ुर छॾियूं था त शैतान असांखे अहिड़ी डायरेक्शन में थो वठी वञे ऐं उहो ईअं महसूसु थो कराए त इहो असां सही था कयूं, इहो असांजो दीन आहे, छो जो असां क़ुर छॾे ॾिनो। क़ुर ऐं हदीस जेको छॾे थो त उहो भटकिजी थो वञे, उहो अहिड़ा अमल करे थो जेके असांजे न कॾहिं दीन में कंहिं ॿुधा आहिनि न कॾहिं कंहिं ॾिठा आहिनि, पर उहे असां अहिड़े क़िस्म जी प्रैक्टिस कयूं था, उहे असां पंहिंजी ज़ुरिया असां पंहिंजी जनरेशन में बि उहे शयूं ॾियूं था त जीअं उहे बि कनि। त असांखे घुरिजे त असां क़ुर सम्झी पढ़ूं ऐं उन ते अमल करण जी जेका कोशिशि कयूं ऐं असां पंहिंजी ज़ुरिया में पंहिंजी जनरेशन में बि इन शइ जी इहे शयूं ॿुधायूं। ऐं जीअं मिसाल जे तौर ते मां हिकु दफ़ो पेरेंट्स टीचर मीटिंग जेका स्कूल में टीचर्स मीटिंग कंदा आहिनि उहा अटेंड पियो कयां। त टीचर सदाईं ॿारनि लाइ चवंदा आहिनि त तव्हांजो ॿारु ॾाढो सुठो आहे, पर अगरि वधीक पढ़े आहे त उनजी मार्कूं सुठियूं अचनि हा, इहो उन्हनि जो कॉमन शइ। तव्हांजो ॿारु ॾाढो सुठो थो करे, पहिरियां सुठियूं ॻाल्हियूं ॿुधाए, पर अगरि वधीक करे आहे चाहे पोज़ीशन बि अचे तॾहिं बि चवंदा आहिनि अगरि थोरो वधीक करे आहे त हिन जूं मार्कूं वधीक सुठियूं हुजनि हा। त टीचर्स उते हिकिड़ो पेरेंट हुयो, उते हिकिड़ो फादर हुयो, उहो चए पियो त तव्हांजो जेको सिलेबस आहे उन में हिस्ट्री में क्रिश्चियनिटी ईसाइनि जे बारे में पढ़ाए थो वञे, महिरबानी करे मुंहिंजे ॿार खे इहो न पढ़ायो। त ईसाइनि जे बारे में त असांखे अल्लाह सुब्हानो व तआला रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन असांखे क़ुर में ॿुधायो आहे, हदीस में ॿुधायो आहे, बनी इसराईल जे बारे में ॿुधायो आहे, मुशरिकनि जे बारे में ॿुधायो आहे। जॾहिं असांखे उन्हनि जे बारे में सही ख़बर न पवंदी त असां उन्हनि सां कीअं बहस करे सघंदासीं, असां पंहिंजी जनरेशन खे कीअं सम्झाए सघंदासीं त बाबा तव्हां सां कोई ईसाई अचे उहो पंहिंजे रिलीजन पंहिंजे दीन जे बारे में तव्हांखे ॿुधाए त उनखे कीअं डिफेंड कयो, उन्हनि खे छा ॿुधायो। या तव्हां ॾे कोई हिंदू अचे या नॉन मुस्लिम अचे उहो पंहिंजे रिलीजन जे बारे में ॿुधाए सही करे त तव्हांखे ख़बर हुजणु घुरिजे त उहे कहिड़ी जॻह ते ग़लति आहिनि। उहे तव्हांखे क़ुर मां ई कोट करे तव्हांखे ॿुधाईंदा आहिनि त जीअं माण्हू जेके आहिनि उन शइ खे सही सम्झनि। ऐं पोइ ईअं इलाही फैमिलीज़ जेके आहिनि उहे ॾिसंदव त तव्हां उहे नाले जा त मुस्लमान आहिनि पर प्रैक्टिस नथा कनि, छाहे जो उन्हनि जे ज़हन में उन्हनि जे दिलि में हिकिड़ी शइ पइजी थी वञे त थी सघे थो असांजा पेरेंट्स सही न हुया, छो जो उन्हनि क़ुर न पढ़ियो, उन्हनि खे क़ुर जी हदीस जी ख़बर न हुई, न ई उन्हनि खे सही नमूने खे ॿुधायो। त तव्हांखे असांखे अल्लाह सुब्हानो तआला क़ुर पढ़ण जी सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम।